उत्तर वज़ीरिस्तान में दहशतगर्दनि जे हमले में शहीद थियल पाक फौज जे 7 जवाननि जी बनू कैंट में जनाज़ा नमाज़ अदा। शहीदनि जा मड़ बाने कब्रिस्तान में मिटी मां हवाले कया वेंदा। ISPR जो चवणु आहे त सिक्योरिटी फोर्सिस जी जवाबी कार्रवाई में 6 दहशतगर्द बि मारिजी विया। शहीद थियलनि में लेफ्टिनेंट कर्नल काशिफ ऐं कैप्टन अहमद बदर बि शामिल। मीर अली में दहशतगर्दनि बारूद सां भरियल गाड़ी चेक पोस्ट सां टकराए छॾी ऐं केतिरा ई अपघाती हमला कया। इमारत जो हिकु हिसो किरण सबबि 5 जवाननि शहादत माणी। इमारत किरण सबबि शहीद थी वियल जवाननि में हवालदार साबिर नायक खुर्शीद, सिपाही नासिर, सिपाही राजा ऐं सिपाही सज्जाद शामिल आहिनि। आसिफ ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ, PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां उत्तर वज़ीरिस्तान में चेक पोस्ट ते अपघाती हमले जी मज़म्मत। वज़ीर आज़म चयो त शहीदनि जी क़ुर्बानीनि ते फ़ख़्रु आहे। दहशतगर्दीअ जी लानत ख़त्म करे सुख जो साहु खणंदासीं। बिलावल भुट्टो चयो त क़ौमी एक्शन प्लान ते अमल करे दहशतगर्दनि जी नर्सरी खे तबाह करणो पवंदो। शहीदनि जे क़ातिल दहशतगर्दनि जो मुकमल सफ़ायो ई वफ़ा इंसाफ़ हूंदी। बिजली वधीक महांगी थींदी। वफ़ाक़ी हुकूमत IMF के जुलाई महीने खां बिजली महांगी करण जी ख़ातिरी कराए छॾी। पाकिस्तान IMF विच में हलंदड़ ॻाल्हियुनि दौरान अॻुभराई। स्टाफ लेवल मुआहिदो सूमर या अङारे ॾींहुं थियण जो इम्कान। नाणे वारे वज़ारत जी ज़रियनि मूजिबि हुकूमत IMF के बिजली अघनि में वाध जी ख़ातिरी कराए छॾी। जुलाई महीने में बिजली अघ वधाया वेंदा। कास्ट रिकवरी लाइ माहवार 3 माही ऐं सालियानी एडजस्टमेंट कई वेंदी। आलमी मालियाती इदारे बिजनेस इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत मुस्तहकन जो तहफ़ुज़ यकीनी बणाइण ते बि ज़ोर भरियो। IMF पारां सख़्त मॉनिटरी पॉलिसी मार्केट जे हिसाब सां एक्सचेंज रेट जी पॉलिसी बरक़रार रखण जो मुतालबो। NFC अवार्ड आइन में लिखा है कि सूबों का हिस्सा कम नहीं हो सकता। देखिए अभी तक जब तक नया अवार्ड नहीं आता तो 2010 का अवार्ड चल रहा है। हमारी यही डिमांड रही है फेडरल गवर्नमेंट से कि नया अवार्ड लाया जाए और नए अवार्ड में हमने बड़ा क्लियरली कहा है कि जो 2010 का NFC का अवार्ड आया था वो 18वीं आईनी तरमीम से पहले आया था। उसके बाद सूबों को और ज्यादा रिस्पॉन्सिबिलिटीज दे दी गई हैं तो उस हिसाब से अवार्ड को चेंज होना चाहिए। वफाक का अपना एक पॉइंट ऑफ व्यू है कि इनके पास वो वसाइल मौजूद नहीं है। वफ़ाक़ी हुकूमत IMF जे मुतालबे ते NFC अवार्ड मां कटौती नथी करे सघे। जेकी शयूं आइन में ॾिनल आहिनि उन्हनि सां हथ चुराइण जो कंहिंखे अख़्तियार नाहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह वफ़ाक़ी हुकूमत खां नओं NFC अवार्ड जल्द जारी करण जो मुतालबो करे छॾियो। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो त जेसीं ताईं नओं NFC अवार्ड नथो अचे तेसीं ताईं साल 2010 वारो अवार्ड हूंदो। सेनेट जे 9 जनरल सीटनि ते नामज़दगी कागज़ जमा कराया आहिनि। कोशिश हूंदी त सभई सीटूं खटियूं। खैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जी अडियाला जेल में PTI बानी सां मुलाक़ात। सियासी सूरतहाल ते ॻाल्हियूं। जेल ज़रियनि जो चवणु आहे त अली अमीन गंडापुर सरकारी प्रोटोकॉल खां सिवा अडियाला जेल पहुतो। अली अमीन गंडापुर जेल जी कॉन्फ्रेंस रूम में PTI बानी सां 30 मिंटनि ताईं मुलाक़ात कई। सेनेट जी 48 सीटनि लाइ नामज़दगी कागज़ जमा करण जो वक़्तु ख़त्म। सेनेट लाइ सिंध, पंजाब, बलूचिस्तान, KP, इस्लामाबाद लाइ नामज़दगी फॉर्म जमा कराया विया। वफ़ाक़ जे 2 सीटनि ते इस्लामाबाद लाइ 4 उम्मीदवारनि नामज़दगी कागज़ जमा। सिंध जे 12 सीटनि ते 35 उम्मीदवारनि नामज़दगी कागज़ जमा कराए छॾिया। इस्लामाबाद जी जनरल सीट ते राना महमूद हसन, टेक्नोक्रेट सीट ते इसाक डार नून लीग पीपल्स पार्टी जो गॾियल उम्मीदवार हूंदा। अॻूणे निगरान वज़ीर आज़म अनवर काकड़ बलूचिस्तान मां सेनेटरशिप लाइ नामज़दगी कागज़ जमा कराया। पीपल्स पार्टी जे 16 उम्मीदवारनि सेनेट जे चूंड लाइ नामज़दगी कागज़ जमा कराया। MQM जे 8 उम्मीदवारनि ऐं सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे 6 उम्मीदवारनि नामज़दगी कागज़ जमा कराया। PP जे काज़िम अली शाह, अशरफ जतोई, मसरूर एहसन, नदीम भुट्टो, सरफराज राजड़ ऐं दोस्त जैसर जनरल सीट ते नामज़दगी कागज़ जमा कराया। बैरिस्टर ज़मीर घुमरो ऐं सरमंद अली टेक्नोक्रेट, कुरतलैन मरी ऐं रुबीना कायम खानी औरत जी सीट ते नामज़दगी कागज़ जमा कराया। फैसल वाजवा आज़ाद हिसियत में पंहिंजा नामज़दगी कागज़ जमा कराया।
सर आसिफ ज़रदारी जी न्याणी आसिफा भुट्टो ज़रदारी जा NA 207 नामज़दगी कागज़ वसूल। वकील हुसैन बश्त ज़रदारी एजाज़ हालेपोर्टो रिटर्निंग ऑफिसर शेर अली जमाली खां कागज़ वसूल कया। आसिफा भुट्टो ज़रदारी सदर आसिफ अली ज़रदारी पारां खाली कयल तक NA 207 शहीद बेनज़ीराबाद तां चूंड विढ़ंदी। मखसूस सीटन बाबत पेशावर हाई कोर्ट के फैसले खिलाफ सुप्रीम कोर्ट वेंदासीं। 80 मखसूस सीटूं न मिलियूं वॾो मसलो आहे। उम्मीद आहे त सुप्रीम कोर्ट असांजे हक़ में फ़ैसिलो कंदी। PTI चेयरमैन बैरिस्टर गौर खान चयो त मखसूस सीटूं हासिल करण लाइ सुन्नी इत्तेहाद काउंसिल में शमूलियत कई हुई। पाकिस्तान तहरीक इंसाफ नज़रियाती खे डेॾारियो धमकायो पियो वञे। इंसानी हक़नि वारे खाते में बेइंतहा करप्शन इंकशाफ। रिथान ऐं मुख़्तलिफ़ शयुनि जी ख़रीदारी लाइ रखियल बजट हड़प। KTN न्यूज़ जे प्रोग्राम दी मिरर कामूरनि जे करप्शन वाक़ई करे छॾी। रिपोर्ट मूजिबि 8 करोड़ रुपयनि जी लागत वारे ह्यूमन राइट्स कंप्लेन मैनेजमेंट सिस्टम रिथा में करप्शन कई वई। सेक्रेटरी तहसीन फातिमा टिन कामूरनि, एडिशनल सेक्रेटरी फज़ल अवैसी, सेक्शन ऑफिसर आशिक अली अबड़ो ऐं अमजद चांडियो ते 3 करोड़ रुपयनि जी करप्शन जो इल्ज़ाम हयो। सेक्रेटरी तहसीन फातिमा खाते में करप्शन वारे मामले ते एक्शन खणण खां पोइ ओचितो यूटर्न वरितो। 1 करोड़ 73 लख रुपयनि जी करप्शन जो ज़द में आयल कामोरे खे वरी 6 डायरेक्टोरेट जा मालियाती इख्तियार बि ॾेई छॾिया। करप्शन इल्ज़ाम हेठि आयल 2 कामोरनि ख़िलाफ़ लेटर बि वापसि। ह्यूमन राइट्स खाते ख़रीद कयल सर्वर बिना इस्तेमाल जे उजाया करार ॾिना विया। ॿिए डिपार्टमेंट खे ॾेई दरख़्वास्त करे छॾी। रिथाबंदी खाते सर्विस ॿिए कंहिं खाते खे ॾियण खां इनकार करे छॾियो। KTN न्यूज़ जे सीनियर स्क्रिप्ट एडिटर गुलाम सरवर मज़ारी जे भाइटे जे क़त्ल केस में 3 शकी गिरफ़्तार। पुलिस मूजिबि हिरासत में वरितल शकी जवाबदार शाहनवाज़ मज़ारी जा वेझा माइट ऐं दोस्त आहिनि। जांच मुकमल थियण बाद केस दाख़िल कयो वेंदो। सरजानी वारे इलाइक़े मां शाहनवाज़ मज़ारी जो बोरीबंद लाश हथायो। कश्मीर पुलिस जो कचे वारे इलाइक़े में ऑपरेशन बदनाम धाड़ियल साथी समेत मारिजी वियो। पुलिस जो चवणु आहे त कचे जे इलाइक़े गबलो में धाड़ियलनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वियो। मुक़ाबले दौरान बदनाम धाड़ियल जुमो भंगवार ऐं संदसि साथी ज़ुल्फ़कार भंगवार मारिजी विया। मारिजी वियल धाड़ियल 4 शहीदकारनि समेत 5 ॼणनि जे क़त्ल में मुलविस हुआ। शहीद मीर मुर्ज़ा भुट्टो जी न्याणी ऐं नामियारी लेखिका फातिमा भुट्टो माउ बणिजी वई। फातिमा भुट्टो समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते पुट जी पैदाश जो ऐलान कयो। फातिमा भुट्टो लिखियो त नए महिमान जो नालो मीर मुर्ज़ा रखियो आहे। फातिमा भुट्टो अमरीकी शहरी गिराम बीर जिब्रान सां गुज़िरियल साल 28 अप्रैल ते शादी कई हुई। इसराइली फौज भलारे महीने में भी गज़ा ते हमला बंद न कया। पनाह गिरनि जी कैंप ते ताज़े हमले में ॿारनि ऐं गोरहारी औरतुनि समेत वधीक 60 ॼणा शहीद, केतिराई ज़ख़्मी थी पिया। हमास जे सरकारी मीडिया ऑफिस मूजिबि इसराइली फौज नसीरत कैंप में हिकु घर ते हमलो कयो। शहीदनि में अक्सरियत ॿारनि ऐं औरतुनि जी आहे। ऐं 150 तोला सोन चोरी कंदड़ भारती अदाकारा गिरफ़्तार। सोन वापस वठण जी सूरत में आपघात जी धमकी। साउथ इंडियन अदाकारा सोमिया शेट्टी ख़िलाफ़ केस दाख़िल कराईंदड़ रिटायर्ड सरकारी मुलाज़िम साद बाबू मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त सोमिया सां हिकु शूटिंग दौरान दोस्ती थी हुई, जंहिं बाद हू घरां सोन चोरी करे वई। पुलिस जांच शुरू करे 74 किलो सोन हथ करे वरितो। पुलिस मूजिबि अदाकारा जांच दौरान धमकी ॾिनी आहे त खाइसि वधीक सोन वापसि वरितो वियो त हू आपघात करे छॾींदी।